अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक अडावया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। हुकूमत मुखालिफ इत्तेहाद PDM जो इजलास अॼु इस्लामाबाद में थींदो। इजलास में 13 दिसंबर ते थींदड़ लाहौर वारे जलसे बाबति हिकमत अमली ते गौर कयो वेंदो। धरणनि ऐं असेंबलियुनि मां इस्तीफ़ाउनि बाबति अहम फ़ैसिलनि जो बि इम्कान। मीनार पाकिस्तान ग्राउंड में पानी छॾण ते नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो ट्वीट चवे थी इमरान खान ॼाणे थो त हू घर वञी रहियो आहे। लाहौर में जलसो बि थींदो ऐं हुकूमत घर वेंदी। माण्हू महांगाई ऐं बेरोज़गारी सबबि परेशान आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। 18 नुकाती एजेंडा ते गौर विचार। पोर्ट एंड शिपिंग कारपोरेशन ऐं कराची पोर्ट ट्रस्ट जे चेयरमैननि जी मंज़ूरी जा पिण इम्कान। मुल्क में कोरोना वायरस वधी 99 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतुनि जो अंग वधी 8487 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 2885 नवां केस ज़ाहिर। 2486 मरीज़नि जी हालत गणती जोगी। कोरोना वायरस सबबि मुतासिरनि जो अंग 4,23,179 थी वियो। नाले वारो वापारी कासिम सिराज तेली लाॾाणो करे वियो। कासिम सिराज तेली दिलि जो दौरो पवण सबबि दुबई में दम धणी हवाले कयो। कासिम सिराज KCA जो अॻूणो चेयरमैन पिण हो। तलहार में STP जे वाइस चेयरमैन अल्ताफ जसकानी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुज़ाहिरो। STP कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। अॻवाननि जो चवणु आहे त 20 ॾींहं गुज़री वञण बावजूदि अल्ताफ जसकानी जे क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार नाहिनि थिया। तनुजा में घर खाली कराइण जी कोशिश दौरान पुलिस ऐं रहवासी आम्हूं साम्हूं। मिल कॉलोनी जे रहवासियुनि ऐं पुलिस में सख़्त छिकताण जारी। पुलिस पारां ॻोढ़ा आणींदड़ गैस जा गोला उछलाया विया। 11 पुलिस एहलकारनि समेत हिकु लेडी पुलिस एहलकार बि ज़ख़्मी। रतुदेरो में हेल्थ केयर कमीशन जी ख़ानगी अस्पतालुनि ते छापा। हिकु मेडिकल सेंटर ऐं 7 ख़ानगी अस्पतालूं सील कयूं वयूं। टीम जे छापनि जो ॿुधंदे ई अताई डॉक्टरनि क्लिनिकूं बंदि करे छॾियूं। दादू में गोढ़हारी हिरणी जे शिकार वारे केस जी 3rd एडिशनल सेशन जज जी अदालत में ॿुधणी। अदालत पीर ऑफ राणीपुर आगा अली रोशन जे पुटनि समेत 8 ॼणनि जी आरज़ी ज़मानत रद्द करे छॾी। पीर ऑफ राणीपुर जे पुटनि समेत 4 जवाबदार अदालत मां ज़मानत रद्द थियण बाद फरार। पुलिस 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। भाभेजी में कराची के पानी फराहम कंदड़ 72 इंच कतर जी पाइपलाइन फाटी पई। पाइपलाइन फाटण सबबि हज़ारे गैलन पानी ज़ाया थी वियो। कराची के पानी की फराहमी मुअत्तल। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहसास कफ़ालत सेंटर बंद। इमदादी रक़म वठण लाइ आयल गरीब औरतूं दरबदर। खुलियल सेंटर्स ते इमदादी रक़म मां कटौती जूं शिकायतूं। दौलतपुर ऐं इस्लामकोट में गरीब औरतुनि जो एहतजाज। टंगवाणी वेझो ॻोठ आदम जखराणी में मुबैनाकार इल्ज़ाम हेठि जवाबदार मुड़िस शेर मोहम्मद जखराणी पंहिंजी घरवारी ऐं नौजवान अस्कर बंबल खे क़त्ल करे औरत जो लाश गुम करे छॾियो। जैकबाबाद वेझो ज़रई ज़मीन मां नौजवान जो तशद्दुद ऐं छुरी लॻल लाश। हैदराबाद में कोरोना वायरस विघे वधीक हिकु मरीज़ फौज। ज़िले में कोरोना वायरस विघे फौतुनि जो अंग वधी 141 थी वियो। जामशुर में लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी पारां ॻोठ यूसुफ खोसो ऐं मिस्री खोसो खे रस्तो न ॾियण तां ॻोठाणनि जो इंडस हाईवे ते धरणो।
यूनिवर्सिटी इंतजामिया पारा ॾिनल रस्तो बंद करे भित जी अॾावत लाइ खोटाई शुरू। मटियारी वेझो डेरोलाल विलेज वटि कार जी टक्कर में वाटिड़ो फौत थी वियो। लाश अस्पताल मुंतकिल। चंदकोट वेझो मुसाफ़िर कोच जो मोटरसाइकिल के टक्कर। हादसे में 3 ॼणा ज़ख़्मी। अस्पताल मुंतकिल। कोट लालू भरसा मुसाफ़िर कोच ऐं कमनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली में टक्कर। औरतुनि ऐं ॿारनि समेत 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे फैज़गंज अस्पताल मुंतकिल कयो वियो। सिंध जो नाले वारो तालीमी माहिर ऐं सिंध यूनिवर्सिटी जो अॻूणो वक्ती वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद इकबाल पंवर 70 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। डॉक्टर मोहम्मद इकबाल पंवर हैदराबाद जे अस्पताल में इलाज हेठि हो। डॉक्टर मोहम्मद इकबाल पंवर जी तदफ़ीन सिंध यूनिवर्सिटी रेलवे स्टेशन भरिसां कब्रिस्तान में कई वेंदी। दादू वेझो पुलिस जुड़तू मुक़ाबिलो ॼाणाए गिरफ़्तार कयल रज़ाक चांडियो खे हाफ फ्राई करे छॾियो। रज़ाक चांडियो जो चवणु आहे त पुलिस होटल तां बिना जवाब गिरफ़्तार करे जुड़तू मुक़ाबले में हाफ फ्राई कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबलेबाज़ रज़ाक चांडियो खे गिरफ़्तार कयो। जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल आहे। ऐं नाले वारे लेखक अदीब सहाफ़ी ऐं ॾाहे कामरेड सोबो ज्ञान चंदाणी जी 6वीं वरसी मल्हाई थी वञे।